नासिक कराची में वाक़िआ आगाह कंदासीं। कराची जे पोर्ट कासिम में नाले की सफाई करण दौरान गटर में किरी 2 मज़दूर फौत थी विया, जिते ते हिक पोरियत ज़ख़्मी थी पियो आहे। फौती पोरियतन जा लाश ऐं ज़ख़्मी मज़दूरन के कियामाड़ी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शेयर कई पिया। कराची जे पोर्ट कासिम में नाले की सफाई करण दौरान गटर में किरी 2 मज़दूर फौत थी विया, जिते ते हिक पोरियत ज़ख़्मी थी पियो आहे। फौती पोरियतन जा लाश ऐं ज़ख़्मी मज़दूरन के कियामाड़ी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची में शेयर कई पिया। कराची जे पोर्ट कासिम में नाले की सफाई करण दौरान गटर में किरी 2 मज़दूर फौत थी विया, जिते ते हिक पोरियत ज़ख़्मी थी पियो आहे। फौती पोरियतन जा लाश ऐं ज़ख़्मी मज़दूर के कियामाड़ी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील कंदासीं। कराची में धरती टीवी के रिपोर्टर इसाक सरकी का। जी इसाक, आगे कजो। जी बिल्कुल मानवी ॾिसो कराची पोर्ट जो बर्थ है, बर्थ नंबर 13 उते नाले की सफाई करण दौरान नाले में 2 मज़दूर उहे किरी फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकिड़ो मज़दूर आहे उहो ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी मज़दूर के अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त जेके मज़दूर उहे टई डेली वेजिस की बुनियाद ते उहो कमु कंदा हुया। जॾहिं त अॼु ॿुधायो वञे त केपीटी ट्रस्ट पारां त नालो आहे उहो चोक थी वियो हो। उनजे करे 2 मज़दूर उन्हनि खे इहो कमु ॾिनो हुयो, जंहिंमें हिकिड़ो मज़दूर आहे उहो पहिरियों किरी पियो ऐं ॿियो मज़दूर उनखे बचाइण जे लाइ जॾहिं कोशिशि कई नाले में, त 2 मज़दूर उहे नाले में थड़े ते फौत थी विया ऐं टियों मज़दूर आहे उहो हिन में ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त 2 फौत थियल मज़दूर उन्हनि खे कियामाड़ी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे ऐं केपीटी ट्रस्ट पारां ॿुधायो वियो त हिन हवाले सां जेकी जांच आहे उहा कई थी वञे ऐं टियों मज़दूर आहे उनजी हालत खतरे खां ॿाहिरि आहे ऐं ॿिन्ही जा 2 मज़दूर इनमें फौत थिया आहिनि, उन्हनि जा लाश आहिनि उहे कियामाड़ी अस्पताल में मुंतकिल कया विया आहिनि ऐं जेकी वाक़े जी जांच आहे उहा बि शुरू कई वई आहे। टियों मज़दूर आहे उनजी हालत आहे उहा खतरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे थी। अच्छा इसाक, आगाह कजो त मज़दूरनि जी सुञाणप थी सघी आहे? अॼु बिल्कुल ॾिसो मज़दूरनि जी अञा ताईं सुञाणप न थी सघी। टई मज़दूर उहे केपीटी जा मुलाज़िम था ॿुधाए वञनि ऐं जॾहिं उहे नाले जी सफ़ाई करनि पिया त हिकिड़ो मज़दूर आहे उहो नाले में किरी पियो ऐं ॿियो मज़दूर आहे उनखे बचाइण जी कोशिशि करे पियो त उहो बि अचानक नाले में। ठीक है, वॾी महिरबानी इसाक सरकी आगाह करण जे लाइ।